महबूब जे इल्म जी हिकड़ी झलक ॾिसो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आ, महबूबन जी हदीस आ, पाण करीमन फरमायो त मखे जॾहिं तव्हां जे पानी में या खीर में या खाधे जी शइ में मथ पइजी वञे त पोइ तव्हां उन खे सॼी ॿोड़े ॿाहिरि कढी छॾियो। दिलि चाहेव त खाओ, दिलि न चाहे त न खाओ। इहा मुंहिंजे सुहिणे हबीब जी हदीस आहे। इन हिकड़ी हदीस ते 1000 सुफ़न जो किताब मूं ॾिठो। हिकड़ी हदीस ते इहा मखे हुजूर जन फरमायो त मखे जेॾी महिल खाधे जी शइ में पए त हिन खे सॼो ॿोड़ियो। छो छाजे करे? हाणे इन ते अचे डॉक्टरनि खोजना कई त इहा छाजे करे महबूबन करीमन फरमायो आहे त इन मख जा ॿ पर आहिनि, हिकिड़े पर में शिफ़ा आहे, ॿिए पर में बीमारी आहे। जेॾी महिल इहा मख पर ॿोड़ींदी आहे न त हिकिड़ो पर ॿोड़ींदी आहे। तव्हां ॾिसोसि केॾी महिल अहिड़ी निभागी आहे जो जेॾी महिल ईंदी आहे त हिकिड़ो पर ॿोड़ींदी, ॿियो वरी मथे कंदी आहे। उहो जेको बीमारी वारो पर अथसि 100 ॿोड़ींदी आहे ऐं शफ़ा वारो पर मथे रखंदी आहे। पोइ जेॾी महिल तव्हां ॿियो पर ॿोड़ींदो त उहा शफ़ा वारो पर दाख़िल थींदो त हुनजी जेका बीमारी हुन पर वारी आहे उहा बीमारी हुन पर वारी शफ़ा सां ख़तम थी वेंदी आहे। यानी इन में मर्ज़ बि आहे, इन मर्ज़ जो इलाज बि इते जो इते आहे। अॼु दुनिया थी चवे त या रसूल अल्लाह तुंहिंजे कुर्ब तुंहिंजे इल्म तां कुर्बान वञे। उन वक़्त में न को इहे एक्सपेरिमेंट हुया, न के इहे लेबॉरेटरियूं हुयूं, न का इहा एनालाइसिस हुई। मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे कंहिं ॿुधायो कीअं ख़बर पई त हिन जे हिकिड़े पर में बीमारी आहे, ॿिए पर में शफ़ा आहे। अॼु दुनिया जा डॉक्टर उन्हनि जे परनि खे वञी यूनिवर्सिटियुनि जे अंदरि लेबॉरेटरियुनि जे अंदरि उन्हनि जी चकास कई आहे त हिकिड़े पर जे अंदरि बैक्टीरियाज़ आहिनि, हिकिड़े पर जे अंदरि वायरसिस अहिड़ा आहिनि जेके बीमारियूं पखेड़नि था। पर उन वायरस जो इलाज दुनिया में ॿियो कोन आहे। ॿिए मख जे पर जे अंदरि उन वायरस जो इलाज अल्लाह ताला रखाए थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां तो चवां त इहा साइंस मुसलमाननि खे कलमो पढ़ाईंदी ऐं ईअं थिए पियो। असां त आहियूं सिंध जा परे सॻीर जा माण्हू बसि लकीर जा फ़क़ीर जेका थी हा बिस्मिल्लाह हा में हा मिलाईंदा आहियूं। पर मग़रिब जा माण्हू वॾा ॾाहा आहिनि, सोचींदा आहिनि ईअं न हाउ न कंदा। जेसीं ताईं ॻाल्हि सम्झ में न ईंदनि तेसीं हाउ न कंदा। उहे हर शइ खे परखिन था। उन्हनि क़ुरान खे परखियो आहे, नबी उम्मी जे कलाम खे उन्हनि परखियो आहे, उन्हनि लिबासनि में वञी उन्हनि जी तहक़ीक़ कई आहे त वाह मुस्तफ़ा तुंहिंजो इल्मु। 1500 साल अॻु में उहो महबूब जेको कंहिं मदरसे में न पढ़ियो हो, कंहिं उस्ताद जे अॻियां गोॾा खोड़े न वेठो हुयो, उन नबी उम्मी जे ज़बान मुबारक में जेकी पाक लफ़्ज़ निकिता अॼु दुनिया जा डॉक्टर चवनि था त मुस्तफ़ा जा इल्म, मुस्तफ़ा जा मारिफ ऐं साइंसी तहक़ीक़ एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन जे मुताबिक़ कलाम आहे त कलाम मुस्तफ़ा।